तालीम बाबत वॾे वज़ीर जे सलाहकार निसार खोड़ो चयो आहे त सिलेक्टेड सरकार आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अवामी रद्द अमल ही आहे जो जीअं माण्हू ज़ियाउल हक़ खे यादि करे दुआऊं घुरंदा हुआ, हाणे इमरान खान लाइ बि ईअं ई दुआऊं कनि था। सिंध यूनिवर्सिटी में कॉन्फ्रेंस में शिरकत दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे निसार खोड़ो चयो त गैस ते पहिरियों हक़ सूबे जो आहे। इहो ई सूबाई ख़ुदमुख़्तियारी जो मामिलो हो। हितां जे वसीलनि ते पहिरियों हक़ सूबे जो आहे। हुन चयो त बलोचिस्तान मां गैस मिले थी पर सुई वारे इलाइक़े में गैस ई न हुई। असां गैस रोकण जो चऊं था त चयो वञे थो बग़ावत करे रहिया आहियूं। निसार खोड़ो चयो त सीपेक बि उन्हनि माण्हुनि बंदि करे छॾियो आहे। सहाफ़ी निसार खोड़ो का सवाल कयो त शहबाज़ गिल ऐं फवाद चौधरी कहिड़े मिशन ते सिंध अची रहिया आहिनि, जंहिं ते निसार खोड़ो चयो त उहे पंहिंजी नौकरी पकी करण लाइ अची रहिया आहिनि। हिक ॿिए सवाल जे जवाब में निसार खोड़ो चयो त सिंध में पीपी जी हुकूमत आहे। जेको बि फ़ैसिलो करे पार्टी जे फ़ैसिले सां वॾो वज़ीर बि तब्दील थिया आहिनि।